नाज़रीन, सखर में बलदियाती इलेक्शन जो मरहलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ टाउन कमेटियुनि ऐं यूसीज़ में वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ मोहम्मद क़ासिम मलिक। जी मोहम्मद क़ासिम मलिक, इलेक्शन जे हवाले सां तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, सखर ज़िले में 26 जून ते 647 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जॾहिं त सखर ज़िले में 647 पोलिंग अंदर 2183 पोलिंग बूथ ठाहिया विया आहिनि, जंहिंमें 1162 पोलिंग बूथ मर्दनि जा ऐं 1021 औरतुनि जा आहिनि, जॾहिं त सखर जे टोटल पोलिंग स्टेशन मां 124 इंतिहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त 272 नॉर्मल पोलिंग स्टेशन आहिनि। सिक्योरिटी के हवाले से ज़िले सखर में 2438 पुलिस एहलकार मुक़रर किया विया आहिनि, जॾहिं त हसास पोलिंग में कैमराऊं पिणु लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त पोलिंग जे अंदर ऐं ॿाहिरि सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। हसास पोलिंग स्टेशन ते पुलिस सां गॾु इंतज़ामिया पारां रेंजर जा जवान भी बीहारिया विया आहिनि, जीअं त पोलिंग सुबुह 8 वॻे खां बिना वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। जी क़ासिम मलिक, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।